नाज़रीन, सॼी सिंध जी बॉर्डर वासियुनि बि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मकबूल कांधड़ो जी। मकबूल जी, वफाकी सरकार नए साल जो एक तोहफ़ो आवाम पेश किया है, जो पेट्रोल जो है बस 31 पैसा मांगो करे, डीजल जो है ₹1.80 पैसा मांगो करे हुकूमत अहिड़ो पेट्रोल बम किरायो है। अचो तो उन सिलसिले में बॉर्डर जे वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं तो उनजो छा चवणु आहे। पेट्रोल महांगो थियो वरी अॻ में त महांगाई हूअं बि घणी आहे। असांजे नई हुकूमत असांजे लाइ ॼण आज़ार करे छॾिया आहिनि। हे ॾाढियूं महांगियूं, हर शइ महांगी आहे, दाल महांगी, अटो महांगो, चांवर महांगा, गिहु महांगो, हर शइ महांगी। बाक़ी पेट्रोल बि रहंदो कंदो अॼु महांगो थी वियो। इमरान खान साहब एॾो असां ज़ुल्म करे छॾियो आहे, ग़रीब माण्हू करे रुगो पेट्रोल डीज़ल वधाए थो पियो। हर शइ गिह घंटू अलाए छा असां पेट्रोल भराइण में पूरा लॻा पिया आहियूं। पगार वधे कान थी, काॾे वञूं असां। ॾाढो पेट्रोल महांगो थी वियो आहे। हिन महांगाई जे दौर में अफोर्ड को बि माण्हू नथो करे सघे। अॻे ई महांगो, वरी वेतर महांगो थी वियो आहे। गाॾियूं असां हलाए कोन था सघूं। नयूं गाॾियूं बीठियूं आहिनि, माण्हू किरायो ॾेई नथा सघनि। टैक्सियूं था हलायूं, 20 लखनि जूं गाॾियूं काए अची बीहारियूं आहिनि। पेट्रोल जो आज़ार इलाही वधी वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेट्रोलियम जे अघनि में वाध दरअसल नए साल जो असांजे अवाम खे तोहफ़ो। आउं सम्झां थो त सरमाएदारनि जागीरदारनि जे हुक्मराननि मां इहा ई उमेद करे सघिजे थी त ग़रीबनि जी खल लाहींदा ऐं महांगाई ॾींहों ॾींहुं वधाइण जे चकर में आहिनि त जीअं सरमाएदारनि जागीरदारनि खे फ़ाइदो रसे। पीला गवर्नमेंट वफ़ाक़ी गवर्नमेंट सां त उहे पेट्रोल जे अघनि में घटिताई करे ऐं अवाम खे रिलीफ ॾिए। अवाम खे रिलीफ मिलण सां ई गवर्नमेंट में जे सुधारो अची वेंदो, अवाम में सुधारो अची वेंदो ऐं काफ़ी शयूं कवर थी वेंदियूं। तव्हां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन जो चवणु आहे त पेट्रोल सां गॾु खाइण पीअण जी शयुनि जा अघ घटाए अवाम खे मुश्किलात में कढियो वञे।